सो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं शोबिज़ जी दुनिया में क़दम रखियो त तव्हांखे 100% एतिरो यकीन हुयो त तव्हां पंहिंजी हिन शोबिज़ जी इंडस्ट्री में बाक़ाइदा राज कंदो जेको तव्हां कयो गुज़िरियल 15 सालनि में? न सर, बिल्कुलु बि न। मुंहिंजो त इहो सोच बि न हुई त मां ईंदुमि ऐं कमु कंदुमि। मां त जीअं तव्हां थोरी देरि पहिरियों इंट्रो में ॿुधायो त मां तव्हांजो भाणेजो आहियां। मां त तव्हांजे सेट ते आयो हुउमि रुॻो रिकॉर्डिंग ॾिसण जे लाइ। ॾिसण आए मज़ो अची वियो। पोइ तव्हां पुछो त कंदे न कंदे छा सीन आहे, पोइ कंदा रहियासीं, मज़ाक में ई कयोसीं। ख़बर ई न पई त 10 साल कीअं गुज़री विया। पोइ यादि आयो त यार हाणे हे त असां हिते अची पहुता आहियूं, हाणे छा। बसि पोइ हिनखे थोरो शौक़ खे कंटिन्यू कंदा आयासीं। शौक़ु हुयो, बाक़ी इहा सोच न हुई त को जीअं तव्हां एॾा वॾा लफ़्ज़ था ॾियो त इंडस्ट्री ते राज कंदे। असां कहिड़ी इंडस्ट्री आहे सर जिन ते माण्हू राज कंदो आहे? जेका बि नालो वॾो देवीरान जेका बि आहे। अॼु खां 15 साल अॻु में मां सम्झो या 20 साल अॻु में जेके असांजा सिंधी चैनल्स जॾहिं लॉन्च थिया, जंहिंमें सिंधी टेलीविज़न बि हुयो, उन बि बहितरीनु कमु कयो, बहितरीनु आर्टिस्ट उन पैदा कया, बहितरीनु उन प्लेटफॉर्म ॾिनो नई टईअ खे बि त पुराणे आर्टिस्टनि खे बि। उन सां गॾोगॾु इहे गॾु खणी हलंदा रहिया। वरी हिकिड़ो ॿियो चैनल हुयो जेको सिंधी टीवी खां पहिरियों आयो, उन बि इहा कोशिशि कई। ऐं इहे ॿई चैनल आर्ट जी ख़िदमत कंदा रहिया। उन में तव्हां बि आहियो। बिल्कुलु। ऐं तव्हां बि बहितरीनु कमु कयो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे उरूज जी ज़माने में ई शादी करी छॾी। शादी तव्हांजी अरेंज मैरिज हुई या? न सर, मुंहिंजी लव मैरिज थी। मां हींअर बि तव्हांखे ॿुधायमि सवेर जॾहिं असांजी डिस्कशन थी, लव मैरिज थी। प्यार जी कोई सर, प्यार जी शादीअ लाइ कोई उरूज ज़वाल या उमिरि थोरी ॾिसबी आहे। ओके, मूंखे इहो ॿुधायो त पोइ इहा शादी तव्हां डिक्लेयर बाद में कई? न, तक़रीबन डिक्लेयर थियल हुई। हर दोस्तनि खे ख़बर हुई, सभिनीनि दोस्तनि यारनि खे ख़बर हुई। डिक्लेयर बाद में छो कई? सभिनीनि खे ख़बर हुई तक़रीबन। तव्हां अगरि मुंहिंजी शादी खां जस्ट फौरन बाद या बि मुंहिंजा शोज़ ॾिसो त मुंहिंजो हुन में ज़िक्र थियल आहे सॼो। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।